मथे पीपल्स पार्टी जे लाइ को ईंदड़ वक़्त में ॾुखियाऊं पैदा थी सघनि थियूं या ज़रदारी साहब खे सदारत छॾाइणी पइजी सघे थी त छा पीपल्स पार्टीअ ते अहिड़ा के ॾुखिया ॾींहं अचण वारा आहिनि? मूंखे को इल्मु न आहे अहिड़ी शइ जो इहो तव्हां हाणे मीडिया वारनि खे को ख़बर पई आहे त असांखे कुझु ख़बर न। मां नथो सम्झां ईअं थींदो इन लाइ जो हे हुकूमत जेकी हले पई इहा पीपल्स पार्टी जे बि ज़ोर ते हले थी, ख़ाली मुस्लिम लीग जे ज़ोर ते न आहे। पीपल्स पार्टी खे कढंदा त मूंखे त सम्झ में नथी अचे कीअं, या त वञी ठहनि PTI सां, पोइ सम्झ में अचे थी जो नून लीग PTI सां ठहे पोइ पीपल्स पार्टी खे कढे त ॻाल्हि सम्झ में अचे थी, न त हली न सघंदा। इहो मूंखे सम्झ में ॻाल्हि आहे। और अॼुकल्ह जा हालात मुताबिक़ त मां सम्झां थो पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणंदा जो अहिड़ो कमु। सदारती उहिदो महफ़ूज़ आहे सदर साहब? मां त सम्झां थो पार्टी महफ़ूज़ आहे त सदारती जेको उहिदो आहे उहो बि महफ़ूज़ आहे। 28 तरमीम में त इहो बि चए त खणी सिंध खे डायरेक्ट अलॻि कनि या न कनि उहा ॿी ॻाल्हि आहे, पर इहो आहे त के अहिड़ियूं शिकूं आणींदा जंहिंमें सूबे ठाहिण जे लाइ आसानी थिए अॻिलनि खे, अहिड़ी का शिक या 18 तरमीम जेका आहे उनखे रोल बैक करण जी उन में हुजे? न ॾिसो 18 तरमीम में मुंहिंजे ख़्याल जेको ॿुधूं पिया रोल बैक जा उहा फाइनेंशियल जेका मेन ऑटोनॉमी जेकी मिलियल आहे सूबनि खे इहो खसणु था चाहिनि। इहो खसंदा त पोइ सूबा हलंदा कीअं? इहो त करणु न खपे। पीपल्स पार्टी इहो असांजे बल्कि सदर साहब 18 तरमीम इहा पास कराए इहे पावर्स ॾिना सभु सूबनि, उन में पंजाब बि आहे, ईअं न जो ख़ाली सिंध जे लाइ के। इहो रोल बैक त थियणु न खपे। पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि न पीपल्स पार्टी कंदी। जहां तक सूबनि जी ॻाल्हि आहे उन ते मां सम्झां थो न पीपल्स पार्टी न को सिंधी इन ॻाल्हि ते बीहंदो जो सिंध खे तक़सीम हैरत हूंदी त न बीहंदा। हर को जेको बि सिंधी कीअं असां तक़सीम कंदासीं? पाणी जेको आहे सखर बेरा जिते लहणु शुरू थियो आहे इहो आहे त पंजाब में जेके बोड वारा केनाल आहिनि उहे वहाया पिया वञनि त हिन कंडीशन में छा था सम्झो पंजाब जो जीअं रिवायती किरदार इहा आहे ॻाल्हि जो असांखे ॿुधाए था वञनि जो ओवरऑल 15-18% उन में जेकी कमी थींदी आहे उन में सिंध और पंजाब गॾिजी जेका भाई मां जेको ॾिठो आहे हाणे असां मोकिलियो पिया मथे उन में पंजाब 0 नाइंसाफ़ी आहे। असांजी सिंध खे असांजे इरिगेशन डिपार्टमेंट खे सभिनि खे इहा शइ टेकअप करणु खपे इरसा सां। और जेका हुक्मरान आहिनि जो इहो जेकी बि कमी थिए सभिनि जे लाइ कमी थिए उहो त हाणे कुदरती ॻाल्हि आहे। ईअं न जो हिकिड़ो सूबे खे तव्हां सफ़ा पाणी खसे वठो और हिकिड़े खे तव्हां ॾियो, इहा मुनासिब न आहे। केरु मथे आवाज़ बुलंद करे सघे थो? ज़ाहिर आहे CM चंदो या ॿियनि। असां हाणे CM खे मां अॼु चई छॾींदुमि और वरी तव्हां बि ॿुधायो पिया पंहिंजे तरफ़ां ॿुधायो जो कमी जेकी आहे क्रॉस द बोर्ड थियणु खपे। असांखे जेकी ख़बर पई आहे क्रॉस द बोर्ड न आहे और सिंध शुड टेकअप दिस। असां सदर खे बि ॿुधाईंदासीं। अच्छा, लोकल इशू जेके शहर जा आहिनि ख़ासि इहो आहे त हद तक इहो ख़ासि इहो आहे त जेको वॾियूं गाॾियूं शहर में पाबंदी पियल आहे 1.5 साल खां वठी त सुबुह खां वठी शाम ताईं वॾियूं गाॾियूं न अचनि जो अंदरि को माण्हू घुमी नथो सघे ऐं कोचिस जा अॾा आहिनि उहे बि अंदरि आहिनि विच में बीहारनि था उनखे धोइनि था। इहो मेन स्कूल खां इहे सॼो इशू हले थो त लोकल इशूज़ ते तव्हां का मीटिंग कयो था? इहो तव्हांजी ॻाल्हियूं जाइज़ आहिनि। अॾा ॿाहिरि निकिरणु खपनि। वरी असांखे अचनि था ॿार बचनि वारा चवंदासीं असां ॿाहिरि काॾे वञूं। हाणे न आहे थी सघे थी ईअं न आहे नथी थी सघे करणु ताणी आहे इन शइ खे खणंदासीं असां ॿिन्हिनि शयुनि। अच्छा, तव्हांजो कुझु इहो आहे त तव्हांजो वीडियो ॾिठोसीं त तव्हां हुते ट्रैक्टर हलाए पिया पंहिंजी ज़मीन में, त छा तव्हां पंहिंजी ज़मीन ताईं को इहो हारियुनि वारो कमु बि कयो था या? मूंखे शौक़ु आहे दादा, मां नंढो हुयुमि बि मां ट्रैक्टर हलाईंदुमि, आंदो ई मां ट्रैक्टर हो कोट मक्सी जे पासे। हाणे बि अलाह ताक़त ॾींदो हाणे बि हलाईंदुमि ट्रैक्टर।